एक ॿी अफ़सोसनाक ख़बर बि मां ॾींदा हलूं ठुकराठो खां त ठुकराठो में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। ज़ख़्मी थियल नौजवान पन्नो आकिल अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया हुया। वांखे आगाही ॾियूं पिया त ठुकराठो में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। ज़ख़्मी थियल नौजवान पन्नो आकिल अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया हुया। ठुकराठो में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। ज़ख़्मी थियल नौजवान पन्नो आकिल अस्पताल में दाख़िल हो, जिते हुन ज़िंदगी जी जंग हाराई। हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया हुया। ठुकराठो में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। ज़ख़्मी थियल नौजवान पन्नो आकिल जे अस्पताल में इलाज हेठि हुयो, जिते ज़िंदगी जी जंग हाराए वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया हुया, जंहिंमां हिकु ॼणो फौत थी वियो आहे। आगाही ॾियूं पिया वांखे अहम ख़बर जे हवाले सां त ठुकराठो में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। ज़ख़्मी थियल नौजवान पन्नो आकिल अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया हुया। ठुकराठो में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। जी मजीद, कहिड़ा तफ़सील ॾींदो हिन ख़बर जा? जी निदा ही मुबारकपुर थाणे जी हद उचीअर अॼु शाम जो 6 हथियारबंदनि जे हमले में 2 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जंहिंमें कैसर महर सख़्तु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। इहो वाक़ियो अॼु शाम जेको मुबारकपुर थाणे जी हद में पेश आयो, इहो वाक़िए लाइ ॿुधायो पियो वञे त पुराणी जेका तकरार महर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हुयो, उन सबबु थियो आहे। ऐं जॾहिं त फौती जो जेको लाश आहे उहो हिन वक़्तु पन्नो आकिल जी तालका अस्पताल में पियल आहे, जितां कानूनी कार्रवाई ऐं पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वेंदो। जॾहिं त होॾां इन मामले जे फौत थियण जी छोकिरे जी जेका तस्दीक थियण बाद जेको वारसनि खे ख़बर पवण बाद घर में कोहराम मची वियो आहे। जी ठीकु आहे मजीद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।